ते अहम ख़बर है अवां खे आगाह कयूं पिया। नओं चूंडजी आयल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु शाम वॾे वज़ीर जो हल्फ़ खणंदो। अॼु शाम 6 वॻे गवर्नर हाउस में रिथियल तक़रीब दौरान गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी मुराद अली शाह खे वॾे वज़ीर जो कसम खणाईंदो। हल्फ़ बरदारी तक़रीब में पीपल्स पार्टी जा अॻवान, अॻूणा सूबाई वज़ीर, कारोबारी ऐं अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। ख़बर मां शेयर करियो पिया। नओं चूंडजी आयल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु शाम वॾे वज़ीर जो हल्फ़ खणंदो। अॼु शाम 6 वॻे गवर्नर हाउस में रिथियल तक़रीब दौरान गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी मुराद अली शाह खे वॾे वज़ीर जो कसम खणाईंदो। हल्फ़ बरदारी तक़रीब में पीपल्स पार्टी जा अॻवान, अॻूणा सूबाई वज़ीर, कारोबारी ऐं अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। ख़बर मां शेयर करियो पिया। नओं चूंडजी आयल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु शाम वॾे वज़ीर जो हल्फ़ खणंदो। अॼु शाम 6 वॻे गवर्नर हाउस में रिथियल तक़रीब दौरान गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी मुराद अली शाह खे वॾे वज़ीर जो कसम खणाईंदो। हल्फ़ बरदारी तक़रीब में पीपल्स पार्टी जा अॻवान, अॻूणा सूबाई वज़ीर, कारोबारी ऐं अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। अवां खे आगाह कयूं पिया। नओं चूंडजी आयल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु शाम वॾे वज़ीर जो हल्फ़ खणंदो। अॼु शाम 6 वॻे गवर्नर हाउस में रिथियल तक़रीब दौरान गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी मुराद अली शाह खे वॾे वज़ीर जो कसम खणाईंदो। हल्फ़ बरदारी तक़रीब में पीपल्स पार्टी जा अॻवान, अॻूणा सूबाई वज़ीर, कारोबारी ऐं अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। इन हवाले से वधीक अपडेट मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो। जी बिल्कुल। नओं चूंडजी आयल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु शाम वॾे वज़ीर जो हल्फ़ खणंदो। अॼु शाम 6 वॻे गवर्नर हाउस में रिथियल तक़रीब दौरान गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी मुराद अली शाह खे वॾे वज़ीर जो कसम खणाईंदो। हल्फ़ बरदारी तक़रीब में पीपल्स पार्टी जा अॻवान, अॻूणा सूबाई वज़ीर, कारोबारी ऐं अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। ॿुधाए पियो वञे त हीअ जेका हल्फ़ बरदारी तक़रीब है उनमें कुछ वज़ीर जेके आहिनि पहिरें मरहले में खणी सघजनि था, पर मजमूई तौर ते जेको सिंध काबीना जो अंग ॿुधाए पियो वञे उन्हनि में 18 वज़ीर, 5 सलाहकार ऐं 16 खां वधीक ख़ासि मददगार शामिल किया वेंदा। अॼु शाम 6 वॻे गवर्नर हाउस में हल्फ़ बरदारी तक़रीब रिथियल आहे, जिते गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी मुराद अली शाह खे वॾे वज़ीर तौरु कसम खणाईंदो। मुराद अली शाह जेको आहे टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर चूंडजी वियो आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं सिंध असेंबली मां हुन 112 वोट खंया हा ऐं कामयाब थी वियो हो। जी ठीक है शब्बीर, अवां जी महिरबानी।